एक दफ़े हिकु दोहरे सां हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह जो मुनाज़रो थियो। मुनाज़रे में इहो फ़ैसिलो थिए न पियो सघियो त हक़ ते केरु आहे। आख़िर उहो फ़ैसिलो कयो वियो त ॿिन्ही जा हथ ॿधी करे बाहि में विधा वञनि। जंहिंजे हथ खे बाहि लॻी त उहो कूड़ो सॾिबो। ॿिन्ही इन ॻाल्हि खे क़बूलु कयो ऐं ईअं कयो वियो, पर ॿिन्ही मां कंहिंजो बि हथु न सड़ियो। माण्हुनि फ़ैसिलो कयो त ॿई हक़ ते आहिनि। इन ॻाल्हि ते पाण ॾाढो परेशान थिया ऐं अल्लाह ताला जी दरबार में अर्ज़ु कयऊं, ए परवरदिगार आलम, 70 वरिया तुंहिंजे दीन ते ईमानदारी सां साबित क़दम रहियसि, पोइ बि हिकु दोहरीअ जे ई बराबरि रहियसि। ग़ैब खां आवाज़ु आयो, तोखे सम्झ में न आयो। असुल में तुंहिंजे हथ ई उन दोहरे जे हथ खे सड़णु न ॾिनो। जेकॾहिं उहो दोहरियो तुंहिंजे हथ खां सवाइ सिर्फ़ु पंहिंजो हथु बाहि में विझे हा त ज़रूरु बाहि उनखे साड़े हा। पाण फरमायो अथनि त मूंखे केतिरनि सालनि खां वठी जिहाद करण जी तमन्ना हुई। जॾहिं जिहाद में शामिलु थियण जो इतफ़ाक़ थियो त मूंखे बुख़ार थी पियो, जंहिं करे मां जिहाद में शरीक थी कीन सघियसि। उन ॻाल्हि जो मूंखे बेहदि ॾुखु थियो ऐं दिलि में चयुमि त ए ख़ाकी पुतला, जेकर अल्लाह ताला वटि तुंहिंजी पहुच या इज़त हुजे हा त ज़रूरु जिहाद में शामिलु थी हा ऐं तोखे कॾहिं बि बुख़ार न थिए हा। उन ई फ़िक्र में मुंहिंजी अखि लॻी वई। ख़्वाब में ॾिसां त ग़ैबी आवाज़ु आयो त जेकॾहिं अॼु तूं जिहाद में शामिलु थीं हा त तूं क़ैद थी वञे हा, पोइ क़ैद में तोखे सूअर जो गोश्त खारायो वञे हा ऐं तूं काफ़िर थी वञे हा।